वालेकुम अबा, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तव्हां सां गॾु आहे मासी मोरा ऐं मासी मोरा सां गॾु आहे फिज़ा मलिक। चले वाले रही चले वाले। कहिड़े शहर जी सूखड़ी आहे तूं? हैदराबाद। भला फेवरेट एक्ट्रेस कहिड़ी? नादिया चन्ना, तानिया चन्ना, एमी चन्ना या आलिया चन्ना? नादिया। हे बि उहो सॼो ख़ानदान जेको हिते किरो पियो आहे। मुआ चंद देगी जी देगी खाई था वञनि। तव्हांजी नज़र में सुठो सिंगर कहिड़ो आहे? सलाउद्दीन तुंहिंजो। पहिरियों तुंहिंजो प्रोजेक्ट कहिड़ो हुयो जंहिं तोखे मक़बूलियत ॾिनी? पत्थर जा माण्हू। 5 शहरनि जा नाला ॿुधाए जंहिंमें नुक़्तो न हुजे। सत्थर, लाड़काणो। लाड़काणे में माशाल्लाह एॾा नुक़्ता आहिनि जो हा नी। पूरी न पवंदी। सुठी एक्टिंग केरु कंदो आहे, शमीम शेख या फिज़ा मलिक? असां ॿई भला एक्टर न आहियूं। पाण सां खणी तूं सुठी एक्टिंग नथी करे पर हुन वीचारी जो नालो छा थी ख़राब कराए? मासी मोरा ऑनलाइन हर जुमे ते शाम जो 7:05 ते सिर्फ कशिश टीवी ते।